मोरो मां वाक़िआ अपडेट कंदालू। रिपोर्ट कर रहा है रिजवान अली जुमानी। मोरो भरसा नवाब जतोई में खोसा बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो बीहर भड़की पियो आहे। एक जणो क़तल, ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। मोरो भरसा नवा जतोई शहर के ॻोठ अली बख्श खोसो में हथियारबंदनि ओचितो घर ते हमलो करे फायरिंग करे ॾिनी। फायरिंग दौरान पीरसन मोहम्मद अली खोसो मारिजी वियो ऐं मुख्तियार खोसो सख्त ज़ख़्मी थी पियो। फोती ऐं ज़ख़्मी के मोरो अस्पताल आंदो वियो, जिते ज़ख़्मी मुख्तियार खोसे ऐं मोहम्मद अयूब खोसे ॿुधायो त असांजे घर ते रात देर सां तक़रीबन 4 बजे ओचितो हथियारबंदनि हमलो करे शदीद फायरिंग करे ॾिनी। फायरिंग दौरान पीरसन मोहम्मद अली खोसो के क़तल करे मुख्तियार खोसो के सख्त ज़ख़्मी करे फायरिंग कंदा फरार थी विया। मारिजी वियल ऐं ज़ख़्मी पाण में पीउ पुट आहिनि। उन्हनि ॿुधायो त फायरिंग कंदड़ खे असां सुञातो आहे, जिन में इमरान खोसो, सालिह खोसो, गुलाम नबी खोसो, अली मुराद खोसो, साजिद खोसो, जाहिद खोसो, रफ़ीक खोसो ऐं मुमताज़ खोसो समेत ॿिया नामालूम शामिल आहिनि। हिननि चयो त असां सां ज़ुल्म कयो वियो आहे, कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ज़ख़्मी मुख्तियार खोसो के नवाबशाह अस्पताल मुंतकिल कयो वियो। इलाज कंदड़ डॉक्टर परवेज़ मरी ॿुधायो त मारिजी वियल मोहम्मद अली खोसो के 7 गोलियुनि जा निशान मौजूदु आहिनि ऐं ज़ख़्मी मुख्तियार खोसो के 1 गोली टंग में लॻल आहे। ॿिए पासे नवां जतोई पुलिस वाक़े खां बेख़बर पिणु रही। वारसनि पारां पुलिस ख़िलाफ़ दाहूं कयूं वयूं।